मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़कातिहिम फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन। फ़मन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइका हुमुल आदून वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस व हुम फ़ीहा ख़ालिदून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो ई अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाही उनजी आहे, बादशाही उनजी आहे ऐं उहो ई पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में मोमिननि जी सिफ़त बयानु कई। मोमिननि जी सिफ़त बयानु कंदे मोमिननि खे कामयाबी जो सर्टिफिकेट अल्लाह ताला क़ुरान हकीम में जारी अता फ़रमायो। अल्लाह ताला फ़रमायो क़द अफ़लहल मुमिनून, तहक़ीक़ मोमिन कामयाब थी विया, तहक़ीक़ मोमिन कामयाब थी विया। हाणे पोइ अल्लाह ताला मोमिननि जी सिफ़त बयानु कई आहे त नेठि मोमिन आहिनि केरु, मोमिननि जी पहचान, मोमिननि खे सुञाणिजे कीअं। अल्लाह ताला उन जूं कुझु निशानियूं बयानु कयूं आहिनि। सभ खां पहिरियों अल्लाह ताला उन जी निशानी इहा बयानु कई त अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। उन मोमिन जी निशानी इहा हूंदी आहे त उहे नमाज़ जे अंदरि आजिज़ी कंदा आहिनि। उहे मोमिन नमाज़ जे अंदरि आजिज़ी कंदा आहिनि। आजिज़ी मां छा मतिलबु आहे, नमाज़ जे अंदरि आजिज़ी थी वञे उन जो छा मतिलबु आहे। सभ खां पहिरियां आजिज़ी जो तमामु वॾे फ़ुक़हा, तमामु वॾे उलमा इहो ई मतिलबु लिखियो त नमाज़ जे अंदरि आजिज़ी दिलि जी आजिज़ी हूंदी आहे। तव्हांजे दिलि जे अंदरि इंतिहाई ध्यानु हुजे त मां हिन टाइम पंहिंजे अल्लाह जे आॾो बीठो आहियां ऐं मां अल्लाह जे आॾो हम्द सना करे रहियो आहियां ऐं अल्लाह जी मां तारीफ़ बयानु कंदो रहियो आहियां ऐं अहिड़ी तरह अल्लाह जो जेको फ़र्ज़ु हुयो मुंहिंजे मथां उन फ़र्ज़ खे हिन टे मां अदा थो कयां।
हे छा आहे, हे दिलि जो ख़ुशू आहे। ऐं जॾहिं जो नमाज़ जे अंदरि दिलि जो ख़ुशू अची वेंदो, फौरी तौरु तव्हांजे जिस्म जो बि ख़ुशू ख़ुदि ब ख़ुदि अची वेंदो। अगरि जेकॾहिं नमाज़ जे अंदरि दिलि जो ख़ुशू न आहे त पोइ ज़ाहिरी जेको बि बदन आहे इन जे अंदरि बि हरकत हूंदी, इन जे अंदरि बि बिल्कुलु हरकत हूंदी। यानी तव्हां बिल्कुलु बेचैन वेंदो त हिन बंदे जी नमाज़ जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई ख़ुशू आहे ई न। जॾहिं अल्लाह जे तरफ़ दिलि जो ध्यानु न हूंदो आहे, पोइ नमाज़ जे अंदरि तव्हांजो हथु इस्तेमालु थींदो, नमाज़ जे अंदरि तव्हांजो पेर इस्तेमालु थींदो, नमाज़ जे अंदरि तव्हां पंहिंजे ॾाढ़ी खे वठंदव, पंहिंजे वारनि खे वठंदव। यानी हे हिकिड़ी अलामतूं आहिनि जेके ख़ुशू खे ज़ाहिर करे छॾींदियूं आहिनि। त क़ुरान हकीम में अल्लाह ताला मोमिननि खे सर्टिफिकेट ॾिनो त क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन कामयाबु थी विया। सभ खां पहिरियां अल्लाह ताला जेकी उनजी निशानी बयानु कई आहे, उहा निशानी उनजी इहा ई आहे त उहे नमाज़ जे अंदरि आजिज़ी कंदा। अहिड़ी तरह साहबा जी नमाज़ हुई। तमामु वॾे साहबा खां रिवायत आहे त जॾहिं साहबा नमाज़ जे अंदरि बीहंदा हुआ त साहबा जी कंडीशन कहिड़ी थी वेंदी हुई। साहबा चवंदा असां नोट कयोसीं, ईअं कंडीशन थी वेंदी जीअं को लकड़ी बीठी हुजे। लकड़ी जे बीहण मां छा मुराद आहे? मुराद इहो आहे त जीअं लकड़ी हरकत न कंदी आहे। अगरि ज़मीन ते कंहिं जॻह ते लॻाई वञे लकड़ी त उन जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई हरकत न हूंदी आहे। सेम साहबा जॾहिं नमाज़ ते बीहंदा हुआ, साहबा नमाज़ ते बीहंदा त साहबा जी जिस्म जे अंदरि कंहिं क़िस्म जी काई हरकत न हूंदी हुई। अहिड़ी तरह हिकिड़ी रिवायत आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी नमाज़ पढ़े पई त उन नमाज़ जे अंदरि यानी थोरो घणो हेॾे होॾे ध्यानु ॾिनो त इन खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तमामु ज़्यादा उनखे नसीहत कई त हे कहिड़े क़िस्म जी नमाज़ आहे जंहिंमें तूं हेॾे होॾे ॾिसे। त क़ुरान हकीम अल्लाह ताला सभ खां पहिरियां मोमिननि जी जेकी सिफ़त बयानु कई उहा इहा कई त नमाज़ त पढ़नि था, पर इन खां बाद में नमाज़ जे अंदरि इंतिहाई ध्यानु लॻाए पढ़नि था। नमाज़ जे अंदरि उनजो ख़ुशू आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि जी नमाज़ जे अंदरि सेम अहिड़ो ख़ुशू बनाई। ॿिए नंबर ते अल्लाह ताला मोमिननि जी सिफ़त बयानु कई त वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून। पहिरों सिफ़त अची वई मोमिननि जी, पहिरों सिफ़त अची वई त मोमिन नमाज़ जे अंदरि इंतिहाई ख़ुशू कंदा। ॿिए नंबर ते अल्लाह ताला मोमिननि जी सिफ़त बयानु कई त वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून। मोमिननि जी इहा निशानी आहे त मोमिन लग़व कलाम खां इंतिहाई परहेज़ कंदा आहिनि। लग़व कलाम छा खे चइबो आहे? लग़व कलाम उनखे चइबो आहे बेहूदा ॻाल्हि, अहिड़ा अल्फाज़ या अहिड़ी गुफ़्तगू जंहिंजो दुनिया जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो न आहे। मोमिन इन शइ खां हमेशह बचंदो आहे त हू कलाम लग़व न आहे कंदो। कलाम लग़व छा खे चइबो आहे? यानी अहिड़ी बेहूदा ॻाल्हि जंहिंजो दुनिया में फ़ाइदो बिल्कुलु न आहे ऐं न ई उनजो फ़ाइदो आख़िरत में आहे। जीअं ॾिसंदा हूंदो कॾहिं कॾहिं मुस्लमान कलाम त कंदा आहिनि, हाल वाल त कंदा आहिनि, इन खां बाद में बेहूदा ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, मश्करी जूं ॻाल्हियूं, खिलण जूं ॻाल्हियूं, मज़ाक़। त अल्लाह ताला फ़रमाए हे मज़ाक़ ऐं ठठोली जेकी अगरि बिलफ़र्ज़ थिए थी कोई बि बंदो करे थो, अल्लाह ताला फ़रमाए मोमिन जी सिफ़त थोरी आहे। हे केरु चओ थो हे मोमिन जी सिफ़त आहे? मोमिन जी सिफ़त इहा ई आहे त बिलफ़र्ज़ मोमिन अगरि कॾहिं बि ॻाल्हाईंदो, मोमिन पंहिंजे ज़बान खां कॾहिं बि जुमिलो इस्तेमालु कंदो त उनजे अंदरि ख़ैरु हूंदो, उनजे अंदरि भलाई हूंदी। कॾहिं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो, कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयानु कंदो ऐं कॾहिं इन ज़बान खां इंसाननि खे फ़ाइदो पहुचाईंदो। हे अल्लाह ताला ॿिए नंबर ते मोमिन जी क्वालिटी बयानु कई त पहिरें नंबर ते मोमिन नमाज़ जे अंदरि इंतिहाई ख़ुशू था कनि ऐं ॿिए नंबर ते मोमिन कलाम लग़व याने बेहूदा कलाम खां बिल्कुलु साइड ते हूंदा आहिनि। टे नंबर ते अल्लाह ताला मोमिननि जी सिफ़त बयानु कई त वल्लज़ीन हुम लिज़कातिहिम फ़ाइलून। हा, सिर्फ़ु मोमिन ई हूंदा आहिनि जेके पंहिंजे माल मां ज़कात खे जेको इस्तेमालु कंदा आहिनि। हा, उहो बंदो मोमिन ई आहे जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो, इन खां बाद में माल जी ज़कात ॾे।
माल जी ज़कात ॾे ऐं जेकॾहिं नमाज़ बि पढ़े थो, हाणे साईं कलाम लॻव बि हुन जी ज़बान ते न आहे, तमामु दीन जा कमु करे थो, हिकिड़ो हुन में फॉल्ट आहे, ज़कात नथो ॾे, त बि जेको इहो मोमिन जी लिस्ट में नथो अचे। छाजे करे? अलाह ताला इहे सभु लिस्ट बयानु कई आहे त मोमिन जे अंदरि इहे सभु सिफ़ातूं हूंदियूं आहिनि। उहो बंदो बिल्कुलु बि मोमिन नथो थी सघे जंहिंखे अलाह ताला माल ॾिनो हुजे, अलाह ताला पैसा ॾिना हुजनि, इन खां बाद में उन पैसनि ते अलाह जो जेको हुकुम थियल आहे ज़कात, उहो ज़कात नथो ॾे। ऐं यादि रहे त ज़कात सिर्फ़ु जेको आहे पैसे ते न हूंदी आहे, ज़कात सिर्फ़ु माल ते बि न आहे, इन खां अलावा ॿियनि काफ़ियुनि शयुनि ते बि ज़कात आहे जो असांखे ख़बर न आहे। तव्हांजे तमामु फ़सुलनि ते ज़कात आहे, तमामु फ़सुलनि ते ज़कात आहे, हे असांखे ख़बर ई न आहे मुस्लमान खे। ज़मीन जो फ़सुलु आहे कणिक जो, उन ते ज़कात आहे, उहो असांखे ख़बर ई न आहे। सारियुनि जो फ़सुलु आहे, उन ते ज़कात आहे, असांखे ख़बर न आहे। फ्रूट जा बाग़ात आहिनि, उन ते अलाह ताला ज़कात मुक़ररु कई आहे, मुस्लमान खे ख़बर ई न आहे। सब्ज़ियुनि जा बाग़ात आहिनि, मुस्लमान खे ख़बर न आहे, इन ते अलाह ताला ज़कात जो मुतालबो करे थो। असां चवंदा ज़कात सिर्फ़ु इन ते हूंदी आहे जो मुंहिंजे जेब में लखु रुपयो हुजे। मां त लखु रुपयो हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, मां साहिब निसाब हुजां, मां वटि मिल्कियत हुजे, मां पोइ जेको आहे ज़कात ॾियां, सोन सिर्फ़ु हुजे, पैसा हुजनि, मुंहिंजे मथां ज़कात, हे बिल्कुलु इन अहकाम ते, इन शयुनि ते त ज़कात जेको लाज़िम थिए थी, पर इन खां अलावा ॿियनि शयुनि ते बि थिए थी। तव्हांजो फ़सुलु आहे, फ़सुलु कंहिं? फ़सुलु अलाह उगायो आहे। तमामु फ़सुलु जंहिं मां इंसाननि खे फ़ाइदो पहुचे थो, उन सभिनी फ़सुलनि ते ज़कात जेको लाज़िम आहे, फ़र्ज़ु आहे। सिर्फ़ु जेको उलमा लिखियो हिकु ॿ उहो फ़सुलु गाह, उन में कंहिं क़िस्म जो कोई एतिरो फ़ाइदो न आहे, उन में सिर्फ़ु न आहे, बाक़ी तमामु जेके बि अगरि फ्रूटुनि जा या अहिड़ी तरह अनाज जा जेके बि फ़सुलु, सभिनी ते जेको ज़कात आहे। त अलाह ताला 3 नंबर ते जेकी क्वालिटी बयानु कई न मोमिननि जी, त सभ खां पहिरियां नमाज़ क़ाइमु कनि था, 2 नंबर ते लग़व कलाम खां बचनि था, 3 नंबर ते अलाह ताला फ़रमायो ज़कात अदा कनि था। हे मोमिननि जी सिफ़ात। 4 नंबर ते अलाह ताला फ़रमायो वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून। हा, तेसिताईं मोमिन नथा थी सघो, तेसिताईं मोमिन नथा थी सघो जेसिताईं ज़िना खां बचो न। मोमिन जी इहा कंडीशन आहे, मोमिन जी इहा सिफ़ात आहे, मोमिन पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त कंदो आहे। अगरि कोई बि बंदो नमाज़ पढ़े थो, तमामु इहे जेके बि अलाह ताला पोइ ते सिफ़ात बयानु कई, नमाज़ बि ज़िंदगी में अथसि, ज़कात बि ॾिए थो, हिकिड़ी शइ में मार खाई, ज़िना जो फॉल्ट ज़िंदगी में आहे, त सर माज़रत सां मोमिन बंदो न आहे, इहो वॾो फॉल्ट आहे। अलाह ताला फरमाए मोमिन जी इहा निशान हूंदी आहे, नेक मुतक़ी बंदे जी इहा ई निशान हूंदी आहे त उहो ज़िना खां जेको बची वेंदो आहे। ज़िना जी ख़ुदा तमामु वॾी ख़्वारी बयानु कई आहे, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व साअ सबीला। इंतहाई अलाह ताला फरमाए बुरो रस्तो आहे ज़िना, ज़िना जे क़रीब बि न वञो। ॾिसो हिकु हूंदो आहे करणु, अलाह ताला ईअं चयो न, ज़िना न कयो, ज़िना न कयो, त सम्झो यार को दड़को आहे, नॉर्मल दड़को आहे, दड़को आहे पर नॉर्मल। अलाह ताला ईअं न फरमाए ज़िना न कयो, अलाह ताला फरमाए क़रीब बि न वञो। हिकिड़ी शइ ज़्यादा ख़तरनाक हूंदी आहे, हिकिड़ी नॉर्मल ख़तरनाक हूंदी आहे, त पीउ जेको आहे पुट खे नसीहत कंदो आहे, पुट हे कमु न कजांइ। यानी इंसान जी खोपड़ी में बि इहा ॻाल्हि ईंदी आहे त इहा वाक़ई इहा ख़तरनाक आहे, पर अबो जो चए थो न क़रीब न वञजांइ, इहा ख़तरनाक आहे पर एतिरी ख़तरनाक न आहे, इहा शइ न कजांइ। पर जेकॾहिं अगरि पीउ पंहिंजे पुट खे जले त इन जे क़रीब बि न वञजांइ, इंसान जी खोपड़ी में इहा ॻाल्हि अची वेंदी आहे, इहा वॾी शइ ख़तरनाक आहे। त अलाह ताला ईअं न फरमायो ज़िना न कयो, अलाह ताला फरमायो करणु परे जी ॻाल्हि आहे, अलाह ताला फरमायो क़रीब बि न वञो, ज़िना जे क़रीब बि न वञो। 4 नंबर ते अलाह ताला फरमायो मोमिन जी इहा सिफ़ात आहे, मोमिन जेको आहे बिल्कुलु ज़िना जे क़रीब वेंदो ई न आहे, ऐं न ई जेको आहे ज़िना कंदो आहे। इन खां बाद अलाह ताला फरमायो सिर्फ़ु इल्ला अला अज़वाजिहिम, सिर्फ़ु पंहिंजे घरवारनि जे तरफ़ वेंदा आहिनि उहे मोमिन बसि। ॾिसो अलाह ताला को इंसान जे मथां जबर न कयो आहे, को अलाह ताला भारी जेको आहे मथां वज़न न रखियो आहे, अलाह ताला मुतबादिल उन जा रस्ता त खुलिया आहिनि।
ॾिसो ज़िना जे टकर में साम्हूं अलाह ताला निकाह खे रखी छॾियो। पूरी दुनिया मां कंहिं बि औरत सां कयो, पूरी दुनिया मां कंहिं सां बि कयो, निकाह कयो था अल्लाह जे जेको रहमत में ईंदव, ज़िना जे तरफ़ वञो था अल्लाह जे गज़ब में अची वेंदव। अल्लाह ताला ॿई रस्ता जेको ॾेई छॾिया दुनिया जे अंदरि, पोइ अल्लाह ताला बुराई वारे रस्ते खां रोके छॾियो ऐं नेकी रस्ते जी तरफ़ अल्लाह ताला हुकुम ॾेई छॾियो। हाणे बंदे खे अल्लाह ताला इख़्तियार ॾेई छॾियो, हाणे भलो हलो, हाणे हलो जेको कमु करिणो अथव भले कयो, पर हिकिड़ो ॾींहुं अल्लाह ताला फरमायो असां मुक़ररु करे छॾियो आहे, उहो क़यामत वारो ॾींहुं आहे जंहिंमें तमामु इंसान खे असां जेको आहे खड़ो करे बीहारींदासीं। अल्लाह ताला फरमायो ज़िना खां बचो। मोमिननि जी इहा सिफ़त हुई, उहो ज़िना जे क़रीब बिल्कुलु न वेंदा आहिनि, सिर्फ़ु पंहिंजी घरवारनि जी तरफ़ या अहिड़ी तरह औ मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन। हिते अल्लाह ताला हिकिड़ी ॿी सिफ़त बयानु कई। ॿियो अल्लाह ताला टॉपिक बयानु कयो त उहे औरतूं जेके जंहिंजा तव्हां मालिक थिया हो, यानी हिन मां इशारो आहे त बानियुनि जो, पर हिन ज़माने जे अंदरि बानियुनि जो कॉन्सेप्ट बि बिल्कुलु ख़तमु आहे। ईअं न आहे त हाणे अल्लाह ताला ॾिसो हिते फरमायो त घरवारी इन खां बाद में ॿिए नंबर ते बानी, उनजी तरफ़ जेकॾहिं वेह त कोई मसइलो न आहे। बानियुनि जो इब्तिदा इस्लाम में रशो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इब्तिदाई ज़माने जे अंदरि जेकॾहिं अगरि कोई बि बंदो कंहिं औरत खे ख़रीद करे उन सां जेकॾहिं जिमा करे त उनखे ज़िना न चयो वेंदो। हे बानियुनि जो सिलसिलो हुयो। इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़ैबर जे मौक़े ते बानियुनि जो सिस्टम बिल्कुलु ख़तमु आहे। हाणे इंसान जे लाइ बानी बि जाइज़ न आहे जो उनखे ख़रीद करे ऐं उन सां सोबत करे। हाणे पूरे इस्लाम जे अंदरि क़यामत ताईं हिकिड़ो ई तरीक़ो आहे, बसि औरत सां निकाह कयो, बसि इन जे मुतबादिल ॿियो कोई बि रस्तो न आहे, हिलाल जो ॿियो कोई बि रस्तो न आहे। इब्तिदा इस्लाम में साहबा बाद साहबा वटि बानियूं हुयूं, यानी घरवारी सां गॾो गॾु बानी बि हुई। उहा बानी छा हूंदी हुई, उनखे पैसनि ते ख़रीद कयो वेंदो, 400 दरम 500 दरम ते उन बानी खे ख़रीद कयो वेंदो हुयो। इन खां बाद में उन बानी सां यानी सोबत करणु, हम बिस्तरी करणु जाइज़ हुयो, पर उहो इब्तिदा इस्लाम हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि जाइज़ अमल न आहे त कंहिं औरत खे तव्हां पैसनि ते वठी करे बग़ैर निकाह खां उन सां सोबत कयो, अगरि कंदो ज़िना जे अंदरि शुमार आहे। अगरि थियो त ज़िना जे अंदरि सिर्फ़ु इस्लाम ॿुधायो त हाणे क़यामत ताईं, जेसिताईं क़यामत जी सुबुह जेकी नथी थिए तेसिताईं हिकिड़ो तरीक़ो इंसाननि जे लाइ, मर्दनि जे लाइ राइज आहे त औरत सां निकाह कनि, इहो तरीक़ो हिलाल आहे बसि। बाक़ी इन खां तमामु जेके बि तरीक़ा आहिनि उहे सभु तरीक़ा बातिल आहिनि, तमामु तरीक़ा इंसान खे जहन्नम में वठी वञण जे लाइ आहिनि। ऐं अहिड़ी तरह पोइ अल्लाह ताला फरमाए फमन इब्तग़ा वराअ ज़ालिका फ़उलाइका हुमुल आदून। घरवारी खां अलावा अगरि ॿियो को रस्तो तव्हां अपनायो था, अल्लाह ताला फरमाए पोइ तव्हां जेको हद खां हाणे लंघो था। घरवारी पंहिंजी घरवारी खां अलावा कोई बि नौजवान, कोई बि मर्द ॿिए हंधि पंहिंजी ज़रूरत पूरी करे, मां माज़रत सां चवां कंहिं छोकिरे सां ज़रूरत पंहिंजी पूरी करे, कंहिं औरत सां पंहिंजी ज़रूरत पूरी करे, पंहिंजे हथ सां पंहिंजी ज़रूरत पूरी करे, अल्लाह ताला फरमाई तमामु रस्ता हाणे हद खां लंघण जहिड़ा अथव। बसि हाणे तव्हां जेको मुंहिंजे हुदूद खे जेको टोड़ियो था, सिर्फ़ु तव्हांजे लाइ असां जेको तरीक़ो हिकिड़ो इस्तेमालु कयो आहे, तव्हांजे लाइ निकाह जो करे छॾियो आहे। बसि पंहिंजी ज़रूरत खे उते वञी करे पूरो कयो, पंहिंजी घरवारी वटि। इन खां अलावा बाक़ी जेको बि तरीक़ो दुनिया जे अंदरि इस्तेमालु कंदव, अल्लाह ताला फरमाई सभु तरीक़ा हद खां लंघण जा आहिनि, ऐं जंहिंजो मुंहिंजी हद खां तव्हां लंघंदव पोइ क़यामत अहिड़ी मां जेको तव्हांखे सज़ा ॾींदुमि। हे अल्लाह ताला मोमिननि सां ख़िताबु कयो, पूरे इंसाननि सां अल्लाह ताला ख़िताबु कयो। पोइ अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन। अहिड़ी तरह मोमिननि जी पंजी सिफ़त इहा आहे त उहो ईमानदार हूंदा आहिनि। उन वटि पैसा रखो, उहो अमानत तव्हांखे टेम ते ॾेई छॾींदा, उहो ठगी न कंदा, तव्हां पैसा ॾियो तव्हांजा पैसा खाई वञनि। अगरि कोई बि बंदो नमाज़ बि पढ़े थो, ज़कात बि ॾिए थो, आहे अमानतदार न, त क़ुर ॿुधाए थो न आहे मोमिन, उहो बिल्कुलु बि मोमिन न आहे। अल्लाह ताला फरमाए मोमिन जी इहा सिफ़ात आहे त उनखे अमानत ॾींदो, इन खां बाद में उहो अमानत रखंदो। व अहदिहिम, वाइदो तव्हां सां कंदो त वाइदे ते पूरो जेको हलंदो। वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून। हा, मोमिन जी छहीं अलामत इहा बि आहे, इहा बि सिफ़ात आहे त मोमिन पंहिंजी नमाज़ जी हिफ़ाज़त कंदो। नमाज़ जी हिफ़ाज़त मां छा मुराद आहे? नमाज़ जी हिफ़ाज़त मां छा मुराद आहे? नमाज़ जी हिफ़ाज़त मां इहा मुराद आहे
त पंहिंजी नमाज़ जे टेमनि खे बिल्कुलु मज़बूती सां पकड़े। हाणे सिर्फ़ु ईअं न साईं जुमे नमाज़ पढ़ीसीं, हाणे तव्हांजे जुमे नमाज़ पढ़ण खां बाद में तव्हांजो दिमाग़ु फ्रेश हुजे त हाणे का नमाज़ आहे ई न, हाणे का बि नमाज़ न आई, हाणे कहिड़ी असां नमाज़ पढ़ंदासीं? जुमे पढ़ण खां बाद में ईअं सम्झो त हाणे बसि असां पंहिंजी पूरी ज़िंदगी जो हक़ अदा करे छॾियोसीं। न न, हे मोमिन न आहियो तव्हां पोइ मोमिन बिल्कुलु बि न आहियो। तव्हां अहले इस्लाम तव्हां मुस्लमान थी सघो था, बाक़ी मोमिन जेको आहे बिल्कुलु न आहियो। मोमिन जी इहा हालत हूंदी आहे, मोमिन जी इहा कैफ़ियत हूंदी आहे त उहो जीअं जो हिकिड़ी नमाज़ पढ़ंदो आहे, इन खां बाद में ॿी नमाज़ जी हिफ़ाज़त कंदो आहे। हिकिड़ी नमाज़ पढ़ी करे फौरी तौरु ॿी नमाज़ जी हिफ़ाज़त कंदो आहे। हे अलाह ताला मोमिन जी सिफ़ात बयानु कई, उलाइका हुमुल वारिसून। अलाह ताला फरमाइए जेके बि अगरि सिफ़ातूं दुनिया जे कंहिं बि इंसान जे अंदरि ॾिसो, जेके बि मां बयानु कयूं, अलाह ताला फरमायो इहे 6-7 जेके बि क्वालिटियूं मां बयानु कयूं, कंहिं बि दुनिया जे अंदरि इंसान जे अंदरि ॾिसो, इहो इंसान जेको मोमिन इंसान आहे। के इंसान खां फ़तवा वठण जी ज़रूरत ई न आहे। असां वटि मोमिन बिल्कुलु आसान, नमाज़ बिल्कुलु न पढ़े, न ई जेको ज़कात ॾे, हा साईं सिर्फ़ु हिकिड़ो नारो लॻाए हे बंदो मोमिन थो थी वञे, सिर्फ़ु हिकिड़ो नारो लॻाए। अलाह ताला फरमाए न आहे, हे तमामु क्वालिटियूं कंहिं बि अगरि बंदे जे अंदरि आहिनि न, अलाह ताला फरमाए मां अलाह सर्टिफिकेट ॾियां थो इहो बंदो मोमिन आहे। उलाइका हुमुल वारिसून, इहे ई अलाह ताला फरमाए वारिस आहिनि। या अलाह छा जा वारिस आहिनि? अल्लज़ीन यरिसून अल फिरदौस। अलाह ताला फरमाए जन्नत फिरदौस जा वारिस आहिनि। जन्नत फिरदौस कहिड़ी फिरदौस जन्नत आहे? जेकी सभिनी खां आला में आला जन्नत आहे न, उनखे जन्नत फिरदौस चइबो आहे। उन जन्नत फिरदौस में केरु आहिनि? उहो टोटली उन में पैगम्बर आहिनि। ॾिसो दुनिया जो हिकिड़ो लेवल हूंदो आहे, दुनिया जो पाकिस्तान में तमामु वॾो जेको आहे बंगलनि जो लेवल, मां हिकिड़ो मिसाल बयानु कयां, तमामु वॾो बंगलनि जो लेवल वज़ीर अज़म हाउस, हा साईं, इन खां बाद में वज़ीर आला, इन खां बाद में उनजा हेठियां हेठियां तबिका। यानी जेकॾहिं सभिनी खां ज़बरदस्त अगरि जॻह का ॾिसणी आहे त दुनिया जे अंदरि जंहिंजो ज़्यादा मनसब हूंदो न, त ज़्यादा उनजो बंगलो हूंदो, ज़्यादा ख़ूबसूरत उनजो शहर हूंदो, ज़्यादा ताक़त में उनजो शहर हूंदो। त अहिड़ी तरह अल्लाह जे नज़दीक जेके सभिनी खां ज़्यादा में ज़्यादा मुतक़ी ऐं पावरफुल हुया न, उहो पैगम्बर हुया। हाणे पैगम्बर जो जीअं मक़ाम मथे न थिए, अहिड़ी तरह अलाह ताला उनजी जन्नत बि जेको आहे मथे करे छॾी आहे। हिकु जन्नत हुई आहे लो क्वालिटी जी, हिकिड़ी जन्नत लो क्वालिटी जी जंहिंमें मुस्लमान दाख़िल थींदा, ऐं उहा बि जन्नत का नॉर्मल जन्नत न आहे, उहा बि आला क़िस्म जी तमामु वॾी जन्नत आहे, जो दुनिया जी अखि जेकी आहे उनखे तसवुर ई नथी करे सघे त उहा जन्नत कहिड़ी आहे। पर उनखां अलाह ताला आला क्वालिटी बि जन्नत रखी आहे, उहा जन्नत जन्नत फिरदौस आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कॾहिं बि अलाह ताला खां जन्नत घुरो, कॾहिं बि ख़ुदा खां जन्नत घुरो त जन्नत फिरदौस घुरंदा कयो, कि अलाह असांखे जन्नत फिरदौस अता फरमा, छाजे करे उहा हिकिड़ी आला क़िस्म जी जन्नत आहे। त हे अलाह ताला फरमायो हिन 6-7 शयुनि खे क़बूल कयो, इन खां बाद में अलाह ताला फरमायो सौदो आसान आहे, अची करे जन्नत फिरदौस जा वारिस थियो। ऐसे 5-6 कम आसान आहिनि न आहिनि? मां दोबारा रिपीट करां, अलाह ताला सभ खां पहिरियां फरमायो नमाज़ जे अंदरि ख़ुशू कयो, 2 नंबर ते बेहूदा कलाम न कयो, 3 नंबर ते अलाह ताला फरमायो ज़कात खे अदा कयो, 4 नंबर ते अलाह ताला फरमायो ज़िना न कयो, 5 नंबर ते अलाह ताला फरमायो अमानतदार थियो, 6 नंबर ते अलाह ताला फरमायो वाइदे ते सदा थियो, 7 नंबर ते अलाह ताला फरमायो नमाज़ जी हिफ़ाज़त कयो। हे 7 अलाह ताला बसि मुतालबा कया, इहे 7 शयूं पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि आणियो। अलाह ताला फरमायो जन्नत जो सर्टिफिकेट मूंखां वठो। 16 ॾुखियो आहे, 16 ॾुखियो आहे, इंतिहाई 16 आहे, इंतिहाई 16। बसि हाणे इहो असांखे पंहिंजो नफ़्स जेको आहे करणु छॾे, शैतान जे असां जेको आहे चंबे खां बची वञूं। तव्हांजे भारत ज़िंदगी जेकी आहे इंतिहाई मुख़्तसिर आहे। हे अलाह ताला क़ुरान हकीम में मैसेज ॾेई करे तव्हांजे असां सां मुतालबो कयो आहे त ज़िंदगी जेकी आहे इंतिहाई जेको नॉर्मल ज़िंदगी आहे, ऐं मिंट जेको आहे ज़िंदगी फ़ना थी वेंदी, कंहिं क़िस्म जी काई ख़बर पवंदी ई न। बाक़ी मौत खां बाद में असुली जेकी डिटेल ऐं ज़िंदगी जेकी आख़िरी वारी जेकी शुरू थींदी न, पोइ इंसान खे जेको चङी तरह ख़बर पवंदी त अलाह सां जेको तालुक़ु बणियो। अगरि अलाह सां तालुक़ु बणिजी वियो न, अगरि अलाह सां दुनिया जे अंदरि तालुक़ु बणिजी वियो न, यार दुनिया जे अंदरि तव्हांखे कोई बि सपोर्ट बिल्कुलु न करे,
दुनिया जे अंदरि कोई बि बंदो जेको आहे तव्हांखे सलाम न करे। अगरि तव्हांखे अल्लाह मिली वियो न, तव्हां जहिड़ो बादशाह हिन पूरी प्लेनेट अर्थ ते यार कोई न आहे। अगरि अल्लाह तव्हांखां राज़ी थी वियो, अगरि अल्लाह तव्हांखां नाराज़ थी वियो, हे पूरी काइनात जी बादशाही तव्हांखे मिली थी वञे, तव्हां नाकाम आहियो। इहा ॻाल्हि असांजे ज़हननि जे अंदरि अची वञे। ऐं जॾहिं बंदो अल्लाह खे क़रीब थींदो आहे, अल्लाह खे क़रीब थींदो आहे, त अहिड़ी तरह दुनिया वारा जेके बि ज़ंग आहिनि उहे ऑटोमेटिक ख़तमु थींदा वेंदा आहिनि। हिन टाइम असां दुनिया खे ज़्यादा हासिलु करण जी कोशिशि कयूं था। असां चवंदो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां असांखे दुनिया मिली वञे, ऐं हिन दुनिया जे हासिलु करण में असां अल्लाह खे इंतिहाई जेको नाराज़ था कयूं, तमामु घणो जेको असां अल्लाह खे नाराज़ था कयूं। यादि रहे त इहो जेको दुनिया खे हासिलु करण जे लाइ अल्लाह खे नाराज़ था कयूं न, इन जो वबाल क़यामत में इंतिहाई घणो ॾिसणो पवंदो। हिकु अहिड़ी जेकी आहे ज़िंदगी, जेकी आहे बहितरीनु ज़िंदगी जेकी शुरू थियण वारी आहे, जंहिंजे बारे में पैगम्बरनि अची करे ॿुधायो, पैगम्बरनि अची करे ॿुधायो त हे तव्हांजी जेकी दुनिया वारी ज़िंदगी आहे, इहा बिल्कुलु लो क्वालिटी वारी ज़िंदगी आहे। हिन में हर तरफ़ खां असां जेको आहे फितना ॾिसूं था, हर तरफ़ खां असां टेंशन ॾिसूं था। कंहिं क़िस्म जो कोई हिन दुनिया जे अंदरि असां जेको आहे सुकून, बिलफ़र्ज़ तव्हांखे सुकून मिली वियो त तव्हांखे कहिड़ो सुकून मिलंदो? तव्हांखे सुकून जेको आहे हिकिड़ो ॾींहुं मिलंदो, तव्हांखे सुकून 2 ॾींहं 3 ॾींहं सुकून मिले, साल सुकून मिले। इन खां बाद में वरी जेको आहे टेंशन साॻई शुरू। त अल्लाह ताला फरमायो आख़िरती ज़िंदगी खे फोकस कयो, आख़िरती ज़िंदगी खे फोकस कयो। अॼु जंहिं वटि तव्हां कमु था कयो, जेके तव्हांजा सेठ आहिनि, अॼु असां उन्हनि जी ज़्यादा इताद कयूं था। जीअं अल्लाह असांखे पैदा कयो, असां उन्हनि जी इताद नथा कयूं। ईअं आहे न? असां जंहिं वटि अगरि कमु कयूं, अगरि उनजो कमु असां न कयूं दुकान ते, बिलफ़र्ज़ मां अगरि कंहिं दुकान ते मुलाज़िम बीठल आहियां, मां कंहिं दुकान ते अगरि मुलाज़िम बीठल आहियां, अगरि उहो सेठ मूंखे चयो त फ़लाणो तूं कमु कर, ऐं सेठ खे चवां इहो मां कमु न कंदुमि, छा था सम्झो मूंखे दुकान ते बीहणु छॾींदो? उहो चवंदो कहिड़े क़िस्म जो तूं मुलाज़िम आहे, तूं नाफ़रमान मुलाज़िम आहे। 10-15 हज़ार जे करे इंसाननि जी केॾी वॾी तारीफ़ कंदा आहियूं। 20-25 हज़ार जे करे हिकु आम बंदे खे केतिरा मरतबा सेठ कंदा आहियूं, उनजी केतिरी हेठाई वठंदा आहियूं। मतां जेको मूंखे कम खां जवाबु ॾिए ऐं ॿिए हंधि मूंखे कमु न मिले, ऐं उन अल्लाह जी असां इन टाइम ताईद नथा कयूं। जीअं अल्लाह ताला तव्हांखे पैदा कयो, जीअं अल्लाह ताला तव्हांजे पीउ खे पैदा कयो, जीअं अल्लाह ताला तव्हांखे जवानी ॾिनी, ऐं हिन पूरी काइनात में अल्लाह तव्हांखे रिज़िक़ बि खाराए, उन अल्लाह जी जेको असां ताईद न कईसीं। उन अल्लाह बार ॾींहं में 5 मरतबा सॼो त अचो नमाज़ जी तरफ़, अचो फलाह जी तरफ़, त असां कहिड़ो फोकस कयो आहे? यादि रहे त ज़िंदगी जेको मिलंदी आहे, उहा ज़िंदगी रोज़ाना न मिलंदी आहे। ज़िंदगी जेकी तव्हांखे मिली आहे न, इहा रोज़ानो ज़िंदगी न मिलंदी आहे। हे ज़िंदगी सिर्फ़ु हिकु मरतबा मिली आहे। मौत ईंदो, कंहिं क़िस्म जा कोई उज़ुर उते न हलंदो। दुनिया जे अंदरि बंदो कूड़ ॻाल्हाए करे पंहिंजी जान छॾाए वेंदो आहे। दुनिया जे अंदरि बंदो ठगी करे पंहिंजी जान छॾाए वेंदो आहे। यादि रहे त मौत खां बाद में कूड़ बि न हलंदो, ठगी बि न हलंदी। उते मौत खां बाद में न कूड़ हलंदो, न ठगी हलंदी। उते तमामु वॾो मुतालबो जेको आहे थींदो तव्हां ऐं असां खां। त असां जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जेको आहे बहितर बणाइण जी कोशिशि कयूं। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे असां फॉलो कयूं। पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला फरमायो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तव्हांखे दुनिया जे जेको आहे अदा करण जो तरीक़ो बहितर थो लॻे, तव्हांखे क्रिकेट वारे जेको आहे बॉलर जो तरीक़ो बहितर थो लॻे, बल्कि अल्लाह ताला क़ुरान हकीम में ईअं फरमाए छॾियो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला फरमाए कंहिंजो तरीक़ो बि जेको आहे बहितर न आहे। हिकिड़ो ई तरीक़ो बहितर आहे, उहो कहिड़ो? अल्लाह ताला फरमाए जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो बहितर आहे। हिन टाइम दुनिया जे अंदरि असां हिन टाइम मौजूदु आहियूं, दुनिया जो पर्दो खुलियल आख़िरत जे ॾाढो। ऐं जीअं जो मलकल मौत अची वियो, आख़िरत वारियूं सभु हक़ीक़तूं तव्हांजे ॾाढो खुली वेंदियूं, तमामु हक़ीक़तूं तव्हांजे ॾाढो खुली वेंदियूं। इन हक़ीक़तुनि खे पहिरियों जेको आहे पैगम्बरनि बयानु कयो।
नबियुनि अची करे ॿुधायो त क़बर में अज़ाब आहे, क़बर में राति बि आई। अहिड़ी तरह मौत खां बाद में जनम जी हिकिड़ी ज़िंदगी, अहिड़ी तरह हिकिड़ी जन्नत जी ज़िंदगी आहे। हे कीअं अची करे ॿुधायो? हे पैगम्बरनि अची करे ॿुधायो। आख़िरत जी तमामु हक़ीक़तूं पैगम्बरनि असांजे ॾाढो खोले करे बयानु कयूं। हाणे अगरि कोई बेवकूफ़ इंसान हूंदो जेतिरो एॾो सारे मंज़र खां बाद में अल्लाह जे कलाम खे पढ़ण खां बाद में ऐं चवे बि साईं त हे अल्लाह जो कलाम आहे, ऐं चवे बि साईं हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, ऐं इहा ॻाल्हि करे त हिन पूरी काइनात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक कोई बि सचार न आई, ऐं हिन पूरी दुनिया जे अंदरि अल्लाह जे किताब खां मथे कोई बि किताबु सचो न आई, ऐं जंहिं शइ जो अल्लाह ताला हुकुम कयो ऐं इन खां मुंहुं मोड़े, हे के बेवकूफ़ इंसान जो कमु थी सघे थो यार? हे के इंसान जी खोपड़ी जेको आहे पोइ फिरियल हूंदी। हिकिड़ो चवे त हे अल्लाह जो किताबु आहे, हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, ऐं हिन तमामु ग़लाज़तुनि खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे, ऐं वरी उन ग़लाज़तुनि जे अंदरि बंदो फासे त छा था सम्झूं त इंसान जो ज़हन पोइ ख़राबु आहे। त मां पाण दोस्तो हर हिकु जेको बि हिन टाइम सां फेल साबित थिए थो, इन तमामु फेलनि जो, तमामु कमनि जो क़यामत ॾींहुं जेको हिसाबु ॾियणो आहे। पोइ जेकॾहिं अगरि बंदो बुराई करे थो न, त हिन टाइम हिकिड़ो टाइम जेको आहे तसवुरु करे, हिकिड़ो टाइम तसवुरु करे त जेको बि हिन टाइम अगरि बदमाशी मूंखां शुरू थिए थी न, हिकिड़ो टाइम अल्लाह ताला मुक़ररु कयो आहे, मौत ईंदो, इन तमामु शयुनि जा मूंखे जवाबु ॾियणा पवंदा। मां दुनिया जे हासिलु करण जे लाइ मां कूड़ ॻाल्हायां थो, दुनिया खे हासिलु करण जे लाइ मां ग़लति तरीक़ा इस्तेमालु कयां थो, हालांकि इन तमामु शयुनि जो मूंखे आख़िरत में वबाल खणणो पवंदो। ऐं ईअं ई जेको आहे काफ़िर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में चवनि पिया कंहिं क़िस्म जी का जन्नत न आहे, कंहिं क़िस्म जी काई जेको आहे जनम न आहे। हे सिर्फ़ु हिकु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़अल्लाह ग़लति ख़बर असांखे पहुचाई आहे। इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे जॾहिं मरिया उहे काफ़िर, ऐं अल्लाह जे नबी उन क़बर ते वञी करे अल्लाह जे नबी ऐलान कयो तव्हांखे हिन टाइम ख़बर पई चुकी आहे, हिन टाइम तव्हां चङी तरह मालूम कयो था, हाणे ॿुधायो छा जनम आहे या न आहे, हाणे ॿुधायो छा जन्नत आहे या न आहे। त मां पाण दोस्तो हक़ीक़ी ज़िंदगी अनक़रीब इंसान जो खुलण वारी आहे। त इन जे बारे में असां कोशिशि कयूं मुख़्तसिर ज़िंदगी आहे, आख़िरत जी ज़िंदगी खे जेको असां फोकस कयूं। दुनिया में अल्लाह ताला मुख़्तसिर टाइम जे लाइ मोकिलियो आहे। दुनिया में अल्लाह ताला मुख़्तसिर टाइम जे लाइ मोकिलियो आहे, त हिते जेकी बि अगरि कमु करिणो आहे न, उहो मुख़्तसिर ई करिणो आहे, बिल्कुलु थोरो ई करिणो आहे। अगरि जेकॾहिं ज़्यादा में अगरि लॻी पवंदासीं, अगरि ज़्यादा माल ऐं अहिड़ी तरह पैसनि जे जमा करण में लॻी पवंदासीं, त अहिड़ी तरह पोइ दीन ते तव्हां न हली सघंदव। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर उम्मत जो को फितनो हूंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजी उम्मत जो फितनो ए साहब आहे, हिकु माल, ॿिए नंबर ते औरत आहे। हर उम्मत लाइ को न को फितनो जेको उनखे वञी करे जहन्नम में पहुचाए। माल ऐं औरत इंतिहाई मुंहिंजी उम्मत लाइ वॾो ख़तरनाक फितनो आहे। त अहिड़ी तरह मुस्लमान ज़्यादा जेको हलाकत जो शिकार थींदो आहे, या त पैसे जे करे या कंहिं औरत लाइ, या पैसे जे लाइ या औरत लाइ। त हक़ीक़ी ज़िंदगी जेको असांजे ज़हननि जे अंदरि जेको तसवुरु थिए त आख़िर जी ज़िंदगी आहे, ईअं आहे न साईं? छा मौत बि ईंदो या न ईंदो? या जेके माण्हू मरी विया उहे जेको मार्केट खां शार्ट थी विया, या मुंहिंजे मथां मौत न ईंदो? मौत तव्हां सभिनी जे मथां ईंदो। कॾहिं ख़लवत, कॾहिं अकेला में राति जो तन्हाई में सोचो, राति जो कॾहिं अकेला थियो न, पोइ उन टाइम सोचो त मां अबे खे जीअं कफ़न ॾिनुमि न, ऐं साईं मुजीब रहमान खे वठी करे उनजो जनाज़ो पढ़ाए मां गुसुल ॾिनई न, राति जो सोचियो त सुभाणे मूंखे साईं वरी मूंखे बि ईअं गुसुल ॾींदो। हे तमामु जेके दोस्त लॻाए पिया जेके चवंदा यार तोखां बग़ैर असां मानी न खाईंदा आहियूं, हे घरवारी जेकी तूं राति जो न ईंदो तोखां बग़ैर मां मानी नथी खावां, मूंखे राति जो निंड बि न ईंदी आहे। हे सभु कुझु अल्लाह जो क़सम आहे धोखो आहे। हे पुट जेके तव्हांजा अब तोखां बग़ैर असां नथा रही सघूं, अल्लाह जो क़सम तव्हां मरी वियो, तव्हांखां बग़ैर पुट गुज़ारींदा। बंदो इन शयुनि जे लाइ घणो हलाकत जो शिकार थींदो आहे, औलाद लाइ, पुटनि लाइ, इन्हनि लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे, घरवारी लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे, घरवारी लाइ ग़लति कमु कंदो आहे। जॾहिं तव्हां मरी वियो न,
ये चवंदा जल्दी जेको अबे खे वञी करे पहुचाइजो, गम थींदो थोरो टाइम, हिकिड़ो ॾींहुं गम हलो, 2 3 4 5, अलाह जो कसम हफ़्ते ताईं बि हाणे नथो हले। अबो वियो, जल्दी अबे खे क़बर में पहुचाइजो। इन खां बाद में इन पुटनि लाइ जेको तव्हां यानी गेमियूं खेॾियूं न माण्हुनि सां, हे औलाद नाफ़रमान, हे त सुभाणे क़बर ते न ईंदा। हे चवंदा जल्दी जेको अबे खे मार्केट का जेको शार्ट करे छॾियो। हे तसवर कयो त मां बि मरंदो, मूंखे बि कफ़न ॾींदा, मूंखे बि क़बर में हेठि लाहींदा, मुंहिंजो बि ईअं जनाज़ो पढ़ियो वेंदो क़बर में, बिल्कुलु मां अकेलो, बिल्कुलु कंहिं क़िस्म जो कोई कमिरो न आहे, कंहिं क़िस्म जो कोई पखो बि न आहे, को लाइट बि न लॻल आहे। राति जो कमरे में सियारे मौसम में लाइट बंदि थिए, परेशान थींदासीं, हेॾां होॾां मोबाइल खणंदासीं, लाइट ॿारींदासीं, गर्मी थी वञे पको स्टार्ट, हेठि कहिड़ो पखो लॻायो आहे तव्हां, हेठि कहिड़ी लाइट लॻाई आहे। हे सभु दोस्त बेवफ़ा थी वेंदा, इहे तव्हांजे वधि में वधि क़बर ताईं ईंदा, तव्हांजे जनाज़े ताईं एंट्री कंदा, शिरकत कंदा। इन खां बाद में सभिनी जा रस्ता मुख़्तलिफ़ आहिनि, सभिनी जा रस्ता हलिया वेंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बंदो जंहिं टाइम मरंदो आहे, अहिड़ी तरह बंदे सां माल हलंदो आहे, अहिड़ी तरह बंदे सां रिश्तेदार हलंदा आहिनि, माल बि हलंदो आहे, अहिड़ी तरह रिश्तेदार। अरबनि जे ज़माने में इब्तिदा इस्लाम में ई हुयो त कोई बि जेकॾहिं मुस्लमान मरे या अहिड़ी तरह अरब मरे त उनजो माल उसे क़बर ताईं खणी हली करे पोइ वरी वापसि कंदा हुया। त अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनजो अहल बि जेको वापसि घर मोटींदो आहे ऐं उनजो माल बि वापसि खणी था अचनि। हाणे बंदे सां अमाल जेको अॻिते हलनि था, बंदे सां अमाल अॻिते हलनि था, त हे सभु शयूं जेको आहे फिना, जेके पैसा अगरि करोड़ रुपया असां ठाहिया आहिनि न, हे तव्हां पंहिंजे लाइ न ठाहिया आहिनि। हे ठगी में जेके बि पैसा ठहिया आहिनि, चोरी में जेके पैसा, हे तव्हां पंहिंजे लाइ पैसा न ठाहिया आहिनि। हे पैसा कंहिंजे लाइ, हे पैसा पंहिंजे माइटनि जे लाइ ठाहिया अथव, पंहिंजे पुटनि जे लाइ ठाहिया अथव। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान जो हक़ीक़ी माल उहो आहे जेको इंसान पातो, इंसान जो हक़ीक़ी माल उहो आहे जेको बंदो दुनिया जे अंदरि खाधो, इंसान जो हक़ीक़ी माल उहो आहे जेको इंसान आख़िरत तरफ़ मोकिले छॾियो। इहे टई माल इंसान जा हक़ीक़ी माल आहिनि। इन खां अलावा जेके बि खरबे रुपया बैंक में पिया आहिनि, हे तव्हांजो पैसो न आहे, हे पैसो तव्हांजे माइटनि जो पैसो आहे, हे पैसो तव्हांजे पुटनि जो पैसो आहे, हे पैसो तव्हांजी घरवारी जो पैसो आहे। बाक़ी तव्हांजो जेको उहो तव्हांखे मिली वियो बसि। त एतिरी ज़िंदगी लाइ असां केतिरी खोजना कयूं था, एतिरी ज़िंदगी लाइ केतिरो टेंशन आहे वॾो। तव्हां भाई दोस्तों, क़बर खां बाद में ज़िंदगी आहे, उनजो टेंशन कयो, इंशाअल्लाह कंदव, न कंदो कंहिंखे कोई बि टेंशन आहे। मां बयानु करे हलियो वेंदुमि, मां बयानु करे हलियो वेंदुमि, मुंहिंजे मथां मौत ईंदो, मां क़बर में हलियो वेंदुमि, तव्हांजे मथां पोइ आख़िर जा मामला इंतिहाई ॾुखिया आहिनि। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे पंहिंजे हक़ीक़ी मक़सद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। साथियुनि जा कुझु सुवाल साईं ऐड आहिनि। साईं, केतिरी मिक़दार में जेकॾहिं जिस्म खां खून निकिरे त वुज़ू फ़ासिद थींदो? जिस्म जे कंहिं बि उज़वे खां, जिस्म जे कंहिं बि उज़वे खे धकु लॻो, कंहिं बि जिस्म जे उज़वे खे धकु लॻो, अगरि तव्हां वुज़ू सां आयो, अगरि उहो जिस्म जो टुकुरे खां रत निकिती ऐं उते ई बीह रही, उते ई बीह रही, यानी हेॾे होॾे नथी वञे, त वुज़ू फ़ासिद न थी वञे। टाइम वुज़ू इन में फ़ासिद न थींदो। अगरि उहा जिस्म जे उन टुकुरे खां रत हेठि वेही करे हले थी, हाणे तव्हांजो वुज़ू फ़ासिद थी वियो। कॾहिं कॾहिं बंदो नमाज़ ते ईंदो आहे, मस्जिद जे अंदरि धकु लॻो, वुज़ू करे आयो, अॻिते धकु लॻो, ॾिठे यार हाणे नेम रत वेही पई आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं उहा रत उते ई बीठी आहे, ॼमियल आहे, अॻिते सुरे बि नथी, न ई हेठि लहे थी, न ई मथे चढ़े थी, त वुज़ू बरक़रार आहे। अगरि जेकॾहिं उन खां तजावुज़ करे थी, हली पए थी, त पोइ वुज़ू फ़ासिद थी वियो। अच्छा, पोइ जेको आहे वुज़ू फ़ासिद थी वियो, साथी साईं टेंशन न वठणु, इहो थींदो रहंदो आहे। उन सूरत में वुज़ू फ़ासिद थी वेंदो। रत जंहिं टाइम जिस्म जे कंहिं बि टुकुरे खे धकु लॻो, उन खां रत वेही हेठि हले थी, त वुज़ू हाणे तव्हांजो फ़ासिद थी वियो। अगरि रत उते ई बीठी आहे, त वुज़ू हाणे फ़ासिद न थींदो। इहो मसइलो तमामु साथी ज़हन में रखनि। साईं, ज़मीन जे मुतलिक़, ज़मीन जे उशरे जे मुतलिक़ कुझु तफ़सील बयानु कयो। अच्छा, मां ॻाल्हि इहा पहिरियों ई मोटायमि
त जीअं पैसे जे मथां ज़कात थिए थी, जीअं सोन जे मथां ज़कात थिए थी, सेम अहिड़ी तरह फ़सुलनि जे मथां बि ज़कात आहे। सेम इन फ़सुलनि जे मथां बि ज़कात आहे। पोइ सभु फ़सुलु कहिड़ो बि हुजे, सारी जो फ़सुलु हुजे, कणिक जो फ़सुलु हुजे, बाग़ात आहिनि, सूफ़नि जो जेको बाग़ आहे, हा साईं, अहिड़ी तरह खजूर जो जेको आहे बाग़ आहे, यानी तमामु जेके बि शयूं ज़मीन खां निकिरनि थियूं ऐं उहे इंसान खे नफ़ो थियूं ॾियनि, त उन में ज़कात लाज़िम थिए थी। उन ज़कात में पोइ हेठि मथे ॻाल्हि आई, जेकॾहिं अगरि कोई बि फ़सुलु, ॻाल्हि नोट कजो, अगरि कोई बि फ़सुलु अहिड़ो फ़सुलु आहे जेको कुदरती पाणी ते पैदा थियो आहे, मसलन तौरु बारिश आई, उन ते फ़सुलु जेको आबादु थी वियो, या कॾहिं कॾहिं कुदरती पाणी, नदियुनि जो पाणी ख़ुदि ब ख़ुदि हली पियो, नदियुनि जो पाणी ख़ुदि ब ख़ुदि, यानी उन पाणी में कंहिं क़िस्म जी काई असां रक़म न लॻाईसीं, उहो पाणी कुदरती आयो, त उन फ़सुल ते ज़कात बीहंदी 100% मां 10%। मसलन तौरु 100 मण थिए थो त उन मां 10 मण ॾियणा पवंदा। हे हिकिड़ो तरीक़ो, कहिड़ो फ़सुलु, जंहिंखे आसमान जो पाणी अची करे आबादु करे, यानी आसन मां टू द पॉइंट इहो ॿुधायां, यानी कुदरती पाणी सां उहा फ़सुलु आबादु थिए, त उन में 100% मां 10% ज़कात ॾियणी पवंदी। बाक़ी जेकॾहिं अगरि ट्यूबवेल जे ज़रिए सां असां फ़सुलु आबादु था कयूं, या अहिड़ी तरह जीअं असां ढल था ॾियूं, पैसनि जो असां पाणी, पैसनि ते जेको असां पाणी वठूं था, जीअं अमूमन असांजे हिन पूरे इलाइक़नि जे अंदरि जेको बि अगरि फ़सुलु आबादु थियनि था न, त पहिरियों पैसा उते मथे एड करणा पवंदा आहिनि, त अहिड़े फ़सुल ते 100% मां 5% ज़कात ॾियणी पवंदी। मसलन तौरु अगरि कंहिं बि बंदे फ़सुलु आबादु कयो आहे, त उन फ़सुल में पाणी जेको आहे न, हिन पंहिंजे पैसनि ते आणायो आहे, या ढल भरी अथई, या ट्यूबवेल जे ज़रिए सां पंहिंजे फ़सुल खे आबादु कयो अथई, त अहिड़ो बंदो ज़कात कढंदो पंहिंजी ज़मीन खां 100 मण मां 5 मण। पोइ जेतिरा बि 100 मण हुजनि, 200 मण आहे त 10 मण ॾियणा पवंदा, 300 मण आहे त 15 मण ॾियणा पवंदा। हे कहिड़ी सूरत में, जंहिं सूरत में तव्हां फ़सुल खे आबादु करण जे लाइ पाणी तव्हां पंहिंजे ज़रिए सां आंदो आहे, ऐं जेकॾहिं पाणी कुदरती आयो आहे, पोइ 100 मण मां 10 मण, 200 मण मां 20 मण, इहो फ़सुल जी जेकी आहे ज़कात आहे, इन खे उशुर बि चयो वेंदो आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, इहो ॾियण बि इंतिहाई ज़रूरी आहे। तमामु जेको आहे फ़सुल वारा जेके बि हज़रात आहिनि उहे न कढंदा आहिनि। असां में सम्झो ई न वेंदो आहे त ज़मीन जी बि का ज़कात आहे। इन ज़कात खे अदा न करण ते मुस्लमान गुनाहगार थींदो। इन ज़कात खे जीअं पैसे जी ज़कात अदा मुस्लमान न कंदो आहे त मुस्लमान गुनाहगार थींदो, त सेम अहिड़ी तरह फ़सुल जी ज़कात न करण ते मुस्लमान गुनाहगार थींदो। हे माफ़ु न आहे त कोई चए बसि माफ़ु आहे, कोई वॾो जेको इशू न आहे, हे तमामु वॾो इशू आहे। अल्लाह ताला जंहिंखे बि अगरि ॾिसो न ज़मीन ॾिनी आहे त 100 मण साईं अल्लाह ताला फ़सुलु ॾिनो न मूंखे, मुंहिंजी ज़मीन मां जेकॾहिं 200 मण कणिक आई आहे, मुंहिंजी पंहिंजी महिनत जा, मुंहिंजी पंहिंजी महिनत आहे, मुंहिंजी कहिड़ी महिनत आहे। हे अल्लाह जे अमुर सां आयो आहे। जेकी शइ अल्लाह जे अमुर सां आई आहे, अल्लाह अता कई आहे, त उन मां अल्लाह ताला थोरो मुतालबो करे पियो। अल्लाह ताला फरमाए 95 मण वञी करे पाण खाओ, वञी करे पाण खाओ, सिर्फ़ु उन मां 5 मण मुंहिंजे नाले ते ॾियो, मुंहिंजे नाले ते ईअं न त मां वटि पहुचायो, यानी ग़रीबनि खे ॾियो, मिसकिननि खे ॾियो। सिर्फ़ु ख़ुदा इहो ई मुतालबो करणु चाहे पियो। अगरि इन ई अहकाम ते असां हलंदासीं, दुनिया में बि असां कामयाबी ॾिसंदासीं, आख़िरत में बि असां कामयाबी ॾिसंदासीं। साईं, वुज़ू जे दौरान ॻाल्हाइणु कीअं आहे? वुज़ू जे दौरान ॻाल्हाइणु आदाब खां ख़िलाफ़ु आहे ऐं मकरू अमल बि आहे, नापसंदीदा अमल आहे। वुज़ू जे दौरान खामखा ॻाल्हाइणु, तमामु सारी नमाज़ सीधा पहुची करे वुज़ू बि कंदा, कचहरी बि कंदा। अच्छा, हाल वाला ख़ुशि आहे, कीअं कमकार कीअं थो हले? हे हो नापसंदीदा अमल आहे, न ॻाल्हाइणु खपे। ऐं अहिड़ी तरह इन खे तमामु उलमा मकरू अमल चयो आहे। मकरू अमल छा खे चइबो आहे? हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां, मकरू अमल छा खे चइबो आहे? तफ़सील हिकिड़ी मां बयानु कयां। हे मूंखे सुफ़े ते ड्रेस पातल आहे, हे छा आहे? हे सुफ़े ते ड्रेस आहे। हाणे जेकॾहिं हिन जॻह ते कारो जेको आहे मस जो टुकड़ो लॻी वञे, त तव्हां छा था ॿुधायो त ड्रेस पाक आहे, मां नमाज़ पढ़ी वेंदुमि, पर हाणे ड्रेस जे अंदरि एब अची वियो न,
त इहे बि न आयो। कारो जो मस जो साईं ते टुको लॻे, मस हारजी पए त नमाज़ त थी वेंदी मुंहिंजी, मस का पलीत शइ न आहे। पर तव्हां खां मां पुछा करणु चाहियां पियो त हाणे मुंहिंजी ड्रेस में फॉल्ट त अची वियो, त सेम आमाल जे अंदरि बि ईअं फॉल्ट थो अची वञे। उन वुज़ू सां नमाज़ थी वेंदी, पर उन वुज़ू जे अंदरि इहो नुक्स थो अची वञे। तमामु साथी वुज़ू जे दौरान बिल्कुलु कलाम न कनि। साईं उठ जो गोश्त खाइण खां पोइ वुज़ू टुटी पवे थो। कंहिं हदीस में लिखियलु आहे उठ जो गोश्त खाइण खां बाद में इंसान जो वुज़ू जेको आहे फासिद न आहे थींदो। टिनि इमामनि जे नज़दीक इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल जो पंहिंजो ख़्यालु आहे। इमाम अहमद बिन हंबल हिकिड़ी हदीस जेकी आहे नोट कई आहे, उनजे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आंदो हुई। अल्लाह जे नबी फरमायो उठ जो गोश्त खाइण खां बाद में वुज़ू कयो। त टे जेके इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, उनजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान हरगिज़ न आहे त वुज़ू जेको आहे सॼो मटायो, बल्कि इन वुज़ू मां मुराद हथ धोअणु अहिड़ी तरह घुरड़ी करणु आहे। छाजे करे त उठ जे गोश्त में ज़्यादा चिकनाहट थींदी आहे। बाक़ी इमाम अहमद बिन हंबल यानी सऊदी अरब वारा, उन्हनि जो हिन टाइम ताईं इहो ई जेको आहे मसलक आहे। उन्हनि जो हिन टाइम ताईं इहो ई मसलक आहे, अगरि कंहिं बि बंदे उठ खाधो न, हाणे वुज़ू हुई, हाणे वुज़ू तुंहिंजो टुटी पियो, हाणे वञी करे ॿियो वुज़ू करे अचु। जेकॾहिं कोई बि इमाम अहमद बिन हंबल जे मसलक ते हले थो, ठीकु आहे, भले उन जी ताईद करे। बाक़ी टिनि इमामनि जे नज़दीक उठ जे गोश्त खाइण सां वुज़ू फासिद न थींदो आहे, जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इन टिनि इमामनि जे नज़दीक उठ जे गोश्त खाइण सां वुज़ू फासिद न आहे थींदो। साईं वार ऐं नेह कटण सां छा वुज़ू फासिद थी पवंदो? वार ऐं नेह कटण सां वुज़ू फासिद न थी पवंदो। उन सूरत में वार ऐं नेह कटण सां वुज़ू फासिद थी पवंदो जंहिं टाइम नेह कटियो ऐं रत निकिरी पई। वार कतरायो, रत कंहिं क़िस्म जी काई न निकिती आहे, त वुज़ू बि फासिद न थियो आहे। अगरि वार कतराईंदे टुको अची वियो, रत वही पई, त वुज़ू फासिद थींदो। वार कतराइण नेह कतरण सां जेकॾहिं अगरि रत न आहे निकिती त वुज़ू फासिद न थींदो। अगरि इन ॿिन्हिनि जे कटण सां रत निकिरे थी, टुको अची वियो ऐं रत हली बीठी, त पोइ यादि रहे त वुज़ू जेको आहे फासिद थी पवंदो। हाणे जेको आहे वुज़ू करे पोइ जेको आहे तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी, ईअं नमाज़ न पढ़णी पवंदी। साईं अगरि कोई गैर मुस्लिम इस्लाम क़बूल करे त पोइ उहो कहिड़े फ़िरक़े में वञे? हालांकि असां वटि तमामु वॾा फ़िरक़ा आहिनि। साईं कोई बि अगरि जेकॾहिं गैर मुस्लिम इस्लाम क़बूल करे त उनखे मां दावत ॾींदुमि हिन क़ुरान हकीम ते अमल करे, हिन क़ुरान हकीम ते ऐं सही हदीस ते अमल करे। बाक़ी रहियो मसइलो देवबंदी, बरेलवी, इहो सिर्फ़ु तारुफ़ हिकिड़ो ॾिनो वियो आहे त जेके उलमा हिंदुस्तान जे देवबंद इलाइक़े खां आया ऐं पाकिस्तान में जीअं जो उन्हनि एंट्री कई ऐं असां उन्हनि खां इल्मु हासिलु कयोसीं, त पोइ उन्हनि निस्बत हिकिड़ी ॿुधाई त उन्हनि हिकिड़ी निस्बत ॿुधाई त असां देवबंदी आहियूं। छाजे करे देवबंदी आहियूं? असां देवबंद इलाइक़े खां आया आहियूं, उतां असां इल्मु हासिलु कयो आहे। इन जे करे उन उलमा खे देवबंदी उलमा चयो वेंदो आहे। ऐं जेके इंडिया जे बरेली इलाइक़े खां आया त उनखे बरेलवी चयो वेंदो आहे। बाक़ी यादि रहे त जन्नत में वञण जे लाइ देवबंदी, बरेलवी या कंहिं बि मसलक जो हुजणु लाज़िमी आहे ई न। जन्नत में वञण जे लाइ मोमिन जो हुजणु शर्त आहे ऐं क़ुर ते 100% ते अमल करे ऐं सही हदीस ते अमल करे, इहो बंदो जन्नत में पहुची वेंदो। अगरि जेकॾहिं जन्नत में वञण जे लाइ सिर्फ़ु बरेली जो हुजणु लाज़िमी आहे त पूरी दुनिया में सिर्फ़ु बरेली जन्नत में वेंदा, बाक़ी सभु मुस्लमान जन्नत में वेंदा। अगरि जेकॾहिं जन्नत में वञण जे लाइ देवबंदी हुजणु लाज़िमी आहे, सिर्फ़ु देवबंदी जन्नत में वेंदा, बाक़ी दुनिया जा तमामु इंसान जन्नत में। हे बिल्कुलु हिकिड़ो नंढो ज़हन आहे, हिकु तंग ज़हन आहे। जन्नत में वञण जे लाइ मोमिन जो हुजणु लाज़िमी आहे। अक़ीदे जे अंदरि शिरक न आहे। जंहिं शइ जो क़ुर हुकुम करे थो उन ते पूरो हले ऐं जेकी शइ सही हदीस खां मिली उन ते यकीन तौर ते अमल करे, इहो बंदो वञी करे फलाही ते पहुची वेंदो। कोई बि हिंदू जेकॾहिं मुस्लमान थिए थो, कोई बि हिंदू मुस्लमान भले कंहिं फ़िरक़े में न वञे, भले देवबंदी न थिए, भले बरेलवी बि न थिए,
उहो क़ुर जे तमामु अहकामात जे मथां अमल करे, सही हदीस जे मथां अमल करे, इहो इंशाअल्लाह मंज़िल मक़सूद जन्नत ताईं पहुची वेंदो। छा जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने में त बिल्कुलु इहो न हुयो न। हिन टाइम जेके उलमा आया आहिनि, हाणे साईं भला इहो चवणु ग़लति आहे सही, ॾिसो जेके उलमा आया आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई त असां उन इलाइक़े खां निकिरी आया आहियूं, इन जे करे असां देवबंदी सॾायो वेंदो आहे। दुबई में एंट्री कयो, तव्हां पाकिस्तानी दुबई में एंट्री कयो त उते वञी करे छा चवंदो? तव्हां पोइ चवंदो काॾां आयो आहे? चवंदो मां पाकिस्तानी, मां पाकिस्तानी। सिंध खां को वञे उते चवंदो मां सिंधी। त हिकिड़ी इलाइक़े जी निस्बत ॾिनी वेंदी आहे, हिकिड़ी इलाइक़े जी निस्बत ॾिनी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान, बाक़ी हे जेको बि अगरि देवबंदी या अहिड़ी तरह बरेलवी अक़ीदो जेको दुरुस्त आहे, अक़ीदे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई फॉल्ट न आहे, कोई शिरक न आहे, कोई सहाबा जी तौहीन न आहे, 100% क़ुर ते अमल आहे, त इहो बंदो मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। अगरि अक़ीदे में फॉल्ट आहे, शिरक आहे, बिदत आहे, सहाबा जो गुस्ताख़ आहे, या अहिड़ी तरह इन खां अलावा ॿिया ज़्यादा जेको आहे फॉल्ट अथसि, त इहो बंदो अॻिते जेको आहे वधी बिल्कुलु बि न सघंदो। अलाह जे नबी फरमायो जेको बंदो बिदत यानी बिदत खे इख़्तियार करे, अलाह जे नबी फरमायो इन गुमराही खे इख़्तियार कयो, ऐं गुमराह वारी जी जॻह जेकी आहे उहा जहन्नम गुमराह जी जॻह आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।